अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारा जेका भी एपिसोड आहिनि हाणे उन में पीरल जो आख़िर छा थींदो। शाहनवाज़ ख़ान तव्हां ॾिठो उनखे क़ैद कयूं वेठो आहे, कुटको बि ॾेसि थो, मारे नथो सिर्फ़ु। दोस्तो उनजो त प्रोग्राम इहो आहे, अगरि जेको आहे ठही था वञनि ककर हज़न यानी मुराद सां ठही था वञनि त पोइ इन जहिड़े खे मचाइण जे लाइ इन खे मारे उन्हनि जे दर ते फिटा कंदासीं ऐं पोइ सोडर वारनि खे मुराद वारनि खे चवंदासीं तव्हांजो सोडर भाउ हिननि ई मारियो आहे, वरी इन्हनि जो झिड़ो वधी वेंदो। ऐं इहा कोशिशि शाहनवाज़ ख़ान जी आहे, छो त शाहनवाज़ ख़ान हिकु शैतान माण्हू आहे। उहो चाहे थो त धुरियूं विड़ियूं विड़नि ऐं मूं वटि ॿई कमज़ोर थी अचनि, ॿई मूंखां वधीक ताक़तवर न थी आहिनि। ऐं जॾहिं हाणे तव्हां ॾिठो त अचण वारे एपिसोडनि में इहे सीन ईंदा ऐं पीरल खे सज़ा सिर्फ़ु इन शइ जी मिले थी त हू मंसूर ख़ान खे पसंदि कंदो आहे, मंसूर ख़ान जी इज़त कंदो आहे ऐं शाहनवाज़ ख़ान खे इहा शइ पसंदि न आहे। ऐं इन मचाइण जे करे वॾो कोशिशि कंदो, लेकिन सोडल बि घटि न कंदो, पीरल खे काॾों काॾों छॾाइण जी कोशिशि कंदो। लेकिन हाणे नओं मसइलो इहो आहे त विच में जॾहिं हाणे ककर वारा वठी ईंदा इन जुमे खे कुटको ॾेई ऐं मञराए चुका आहिनि ऐं पोइ इन शइ जे करे जेको आहे न सोडल जो ख़्यालु मटिजी वेंदो त वियो काॾे। छा मंसूर ख़ान क़ैद कयो आहे, मंसूर ख़ान गुम करायो आहे, काॾे वियो? शाहनवाज़ ख़ान बि को न को मंसूर ख़ान जे ॻिची में फाहो विझंदो ऐं सोडल जी बंदूक ओॾां फेरींदो। मतिलबु हिकिड़ी पंहिंजी गेम खेॾे रहियो आहे। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।